अस्सलाम वालेकुम। किसा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। परवरदिगार अवां सभिनी खे ख़ुशि रखे, अवां जा अंगण आसूदा हुजनि ऐं मुल्कूं महकूं ऐं रंग अवां वटि सदाईं मौजूदु हुजनि। आमीन सुमा आमीन। किसा गो जी शुरूआत में कुझु दोस्तनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। जीअं मूंखां कंहिं पुछियो त तव्हां ख़ासि तौर ते ॻाल्हाईंदा आहियो त साॼे पासे घणो ॾिसंदा आहियो, छा तव्हांजो स्क्रिप्ट ते पियल हूंदो आहे? त स्क्रिप्ट कोन हूंदो आहे, आदत आहे कुझु ईअं ॾिसण जी, बाक़ी का शइ हूंदी कान्हे का। ऐं स्क्रिप्ट हूंदो आहे त मां अवां जी ख़िदमत में पढ़ी ॿुधाईंदो आहियां। त मां पहिरीं अर्ज़ु कंदो आहियां त मां तव्हांखे का शइ अॼु पढ़ी ॿुधायां थो। ऐं छाकाणि त हाणे अॼु खां इनफैक्ट कल्ह खां वठी स्कूल्स खुलिया आहिनि ऐं उन में कोविड खां पोइ तालीम शुरू थी आहे। त अॼु तव्हांखे हिकिड़ो मां नंढो पैराग्राफ पढ़ी ॿुधायां थो, छाकाणि त ज़रूरी आहे त असां उन पासे बि थोरो निगाह कयूं जेका असांजी ज़िंदगी में हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थी। ज़िंदगी में जेके आम रवाजी इशूज़ हूंदा आहिनि, जेके माण्हू खे तंग कंदा आहिनि, उन्हनि में ईअं हूंदो आहे मिसाल तौरु कंहिं दोस्त जो हल्की फुल्की ॻाल्हि ते नाराज़ु थियणु, ऐं जो किथे पर्स या मोबाइल किरी गुम थी पवे, इहो पेनफुल हूंदो आहे। या वरी माण्हू ट्रैफिक जैम में किथे फासी पवंदो आहे त उहो थोरो ॾुखियो हूंदो आहे। ऐं ॿियो हूंदो आहे टीचर ऐं शागिर्द जी पाण में नाराज़गी। हाणे इहो ॾाढो अजीब हिकिड़ो सेंस आहे त मतिलबु जेको शागिर्द आहे डेली रूटीन में उस्ताद सां हलाए विचण में अचे थो, उस्ताद हुन सां ॻाल्हाए थो, हू उस्ताद सां ॻाल्हाए थो। किथे किथे इख़्तिलाफ़ु थी वेंदो आहे ऐं किथे किथे ईअं बि थींदो आहे त उन इख़्तिलाफ़ जे नज़र अलाए केतिरा कैरियर्स थी वेंदा आहिनि। माज़रत सां उस्ताद बि दिलि में का मुखासमत रखंदो आहे ऐं पोइ ॾुखियाई थी वेंदी आहे ऐं शयूं वधी वेंदियूं आहिनि। त अॼु कैरियर जे हवाले सां, उस्ताद जे हवाले सां हिकिड़ो पैराग्राफ मूं वटि हिकिड़ो आहे मौजूदु, हिकिड़ो किसो आहे जेको मां तव्हांजी ख़िदमत में पढ़ी ॿुधाइणु चाहियां थो ऐं चाहींदुसि त उन ते तव्हांजो पूरो ध्यानु हुजे, छाकाणि त टीचिंग जे हवाले सां हीउ हिकिड़ो अहम किसो आहे। हिन जो सिरो आहे, हर क्लास में हिकु टेडी हूंदो आहे। छंछरु वेंदो, आचर वेंदो, सूमरु ईंदो ऐं अवां वापसि पंहिंजे क्लास में वेंदो। ईअं ई हिकु टीचर मिसिस थॉम्सन क्लास में दाख़िल थी। संदसि आदत हूंदी हुई त क्लास में दाख़िल थियण सां ई चवंदी हुई, लव यू ऑल, मतिलबु तव्हां सभिनी लाइ प्यारु। पर खेसि ख़बर हुई त उहा कूड़ पई ॻाल्हाए, छाकाणि त उहा क्लास जे हिकु शागिर्द लाइ उहा मुहबत न पई महसूसु करे सघे जेका उहा ॿियनि लाइ महसूसु कंदी हुई। इहो ॿारु सफ़ा अजीब हुयो, लापरवाह, उजड़ियल, मेरो मेरो। हुन ॿार में कुझु अहिड़ो हो ई कोन जो मिसिस थॉम्सन जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए। हूअ बि हुन सां मुख़्तलिफ़ हुई, हर ॻाल्हि ते हूअ हुनजो मिसाल ॾींदी हुई ऐं सुठी ॻाल्हि ते हुनजो मिसाल ॾियण खां पासो कंदी हुई। उन साल हुन पहिरीं टिमाही लाइ रिपोर्ट लिखी ऐं हेडमिस्ट्रेस खे ॾियारी मोकिली। स्कूल में इहो निज़ाम हो त हेडमिस्ट्रेस खे हर रिपोर्ट मथां पंहिंजी सही करणी हूंदी हुई। हेडमिस्ट्रेस मिसिस थॉम्सन खे घुरायो ऐं चयईं, ॾिस मिसिस थॉम्सन, प्रोग्रेस रिपोर्ट में कंहिंजी प्रोग्रेस खे रिपोर्ट करणु घुरिजे, उनखे पढ़ी हर माण्हू खे महसूसु थियणु घुरिजे ऐं हर माइट खे महसूसु थियणु घुरिजे त मुंहिंजे ॿार जेको मुस्तक़बिल बि आहे। तव्हां जेका प्रोग्रेस रिपोर्ट टेडीअ लाइ लिखी आहे उहा अहिड़ी आहे जो माइट त खेसि छॾे ॾींदा। छोकिरे खे क्लास में सभु टेडी सॾींदा हुया। मिसिस थॉम्सन हिकदमि चयो, मां कुझु नथी करे सघां, मूं वटि हिन ॿार बाबति सुठो लिखण लाइ कुझु आहे ई कोन। हेडमिस्ट्रेस स्कूल जे स्टाफ खे हुकुम कयो त टेडीअ जे अॻूणनि प्रोग्रेस कार्डनि खे ॻोल्हियो वञे ऐं ॻोल्हे मिसिस थॉम्सन जी क्लास में पहुचाया वञनि। मिसिस थॉम्सन 3 दर्जे जी प्रोग्रेस रिपोर्ट ॾिठी। उन ते फाइनल मार्क्स में लिखियलु हो, टेडी क्लास जो सभ खां रोशन ॿारु आहे। हूअ पढ़ी हैरान अची वई। 4 दर्जे जी प्रोग्रेस रिपोर्ट ॾिठाई त अॻियां वधंदड़ प्रोग्रेस कार्ड ॿुधायो त टेडी जी माउ खे मौतमार कैंसर हुई। उहो टेडी खे उहो ध्यानु न पई ॾेई सघे जेको खेसि अॻु ॾींदी हुई ऐं इहो सभु टेडीअ जी कारकर्दगी खे मज़ाहिर थी रहियो हुयो। 5 दर्जे जी रिपोर्ट कार्ड ते लिखियलु हुयो त टेडी पंहिंजी माउ विञाई आहे ऐं हुन सां गॾु पाण बि गुम थी वियो आहे। हुनखे मदद जी शदीद ज़रूरत आहे, न त असीं ई ॿार विञाए वेंदासीं। इहो सभु पढ़ंदे मिसिस थॉम्सन जे अखियुनि में ॻोड़ा हुया। हुन प्रिंसिपल ॾांहुं निहारियो चयईं, मूंखे ख़बर आहे त मूंखे छा करिणो आहे। उहा क्लास ॾांहुं मोटी वई। शायदि इहो बि को सूमरु हो। उहा क्लास में दाख़िल थी ऐं डायस ॾांहुं वधी ऐं सभिनी खे ॾिसंदे चयईं, लव यू ऑल। पर खेसि ख़बर हुई हिन भेरे हुन कूड़ पे ॻाल्हायो, छाकाणि त जेका मुहबत हाणे हुनजे दिलि में टेडीअ लाइ हुई सा सॼे क्लास खां मथां ई हुई। हुन पंहिंजे अंदाज़ सां मटाइण जो फ़ैसिलो कयो। हाणे हूअ हर चङे कम लाइ टेडीअ जो नालो खणंदी हुई ऐं को बि ग़लति कमु टेडीअ जे नाले कोन थींदो हो। स्कूल जो आख़िरी ॾींहुं आयो। सभिनी ॿारनि उस्तादनि लाइ तोहफ़ा आंदा हुया। सिर्फ़ु हिकिड़ो तोहफ़ो हो जेको पुराणनि अख़बारुनि में वेढ़ियलु हुयो। उस्ताद खे त हिस हूंदी आहे, हुन पक सम्झो त इहो तोहफ़ो टेडी ॾेई सघे थो। मिसिस थॉम्सन खोले ॾिठो, हिकु अधु इस्तेमालु थियल ख़ुशबू जी शीशी
ऐं हिकु पुराणो कंगण जंहिंमां कुझु हीरा अॻु में ई किरी चुका हुया। इहो सभु हुन अख़बार मां निकितो। सॼो क्लास खिलियो पए, छाकाणि त खेनि ख़बर हुई त इहो टेडीअ वटि आयो आहे। पर बिना कुझु पुछण जे मिसिस थॉम्सन उहा अधु कत बांधल ख़ुशबू जी बोतल खईं, पंहिंजे पाण खे ख़ुशबू हयाईं ऐं कंगण पाए छॾियईं। हल्कड़ी मुल्क सां टेडीअ चयो, हाणे तूं मुंहिंजी माउ वांगुरु महकी थी, तोमां मुंहिंजी माउ जी ख़ुशबू अचे थी। हीअ उहा आख़िरी ख़ुशबू जी बोतल हुई जेका हुन मूंखे अकेलो छॾण खां पहिरीं इस्तेमालु कई हुई, ऐं हीअ कंगण उहा आख़िरी शइ हुई जेका दफ़न करण खां पहिरीं संदसि जिस्म तां लाथी वई हुई। साल खां पोइ स्कूल ख़तमु थियो, सेशन ख़तमु थियो त हिकु ख़त मिसिस थॉम्सन जी टेबल ते रखियलु हुयो। मूं ॿिया बि केतिरा ई उस्ताद ॾिठा आहिनि, पर तूं सभिनी में बहितरीन आहीं। मोहबत सां टेडी। हर साल जे ख़ात्मे ते मिसिस थॉम्सन खे टेडी जे पारां ख़त मिलंदो हो। मूं ॿिया बि केतिरा ई उस्ताद ॾिठा आहिनि, पर तूं सभिनी में बहितरीन आहीं टेडी। साल गुज़री विया, संदो राब्तो कटिजी वियो। अलाए कीअं हिकु ॾींहुं हिकु एजेंट मिसिस थॉम्सन खे ॻोल्हे लथो, जेका हाणे रिटायर थी चुकी हुई। खेसि हिकु ख़त ॾिनई जंहिंजे पोयां सही थियल हुई डॉक्टर थियोडर PhD। टेडी PhD थी वियो हुयो। हुन ख़त में लिखियो हो, मूं हयाती में ॿिया बि घणा माण्हू ॾिठा आहिनि मिसिस थॉम्सन, हीउ तुंहिंजो टेडी आहे। तूं सभिनी खां बहितरीनु उस्ताद आहीं जेका मूं ॾिठी आहे। मां शादी पियो कयां ऐं मां तुंहिंजी मौजूदगी खां सवाइ शादीअ जो सोचे कोन थो सघां। ख़त सां गॾु अचु वञ जूं 2 हवाई टिकटूं हुयूं। मिसिस थॉम्सन इनकार न पई करे सघे। हुन वटि ख़ुशबूअ जी बोतल त न हुई, पर अञा ताईं उहो कंगण हुन पाण वटि संभाले रखियो हुयो। हुन इहो कंगण पातो ऐं चर्च वई। उते हुन आख़िरी कतार में वेहणु घुरियो, पर वॉलंटियर्स खे सुञाणे विया ऐं पहिरीं कतार ॾांहुं वठी विया। पहिरीं कतार में हिकु निशस्त हुई जिते कार्ड लॻल हो, लिखियलु हो अमड़। थियोडर ज़ाती तौर ते मिसिस थॉम्सन खे दरख़्वास्त कई त उन कुर्सीअ ते वेहे ऐं कननि में सुबाट कंदे चयाईंसि, तव्हां मुंहिंजी माउ जे बिल्कुलु वेझो आहियो, बिल्कुलु ओढ़ाई आहियो। अॼु मां जेकी कुझु बि आहियां सिर्फ़ु तव्हां जे करे आहियां। शादी थी वई ऐं शादीअ खां पोइ थियोडर मिसिस थॉम्सन खे पंहिंजी नई कुंवार सां मिलायो ऐं चयाईं, हिन खां सवाइ मां कॾहिं बि उते पहुची न सघां हा जिते मां अॼु आहियां। संदसि अखियुनि में ॻोढ़ा हुया। मिसिस थॉम्सन कुंवार खे चयो, टेडीअ खां सवाइ मूंखे बि इहो अहसासु न थियां त हिकु टीचर खे पहिरीं माउ थियणु घुरिजे, पीउ थियणु घुरिजे ऐं तंहिंखां पोइ खेसि उस्ताद बणिजणु घुरिजे। बसि इहा ई दरख़्वास्त आहे। तव्हांजी क्लास में बि टेडी आहे। सूमरु ईंदो ऐं मां पंहिंजी क्लास में वेंदो त ॾिसिजो उते बि हिकिड़ो टेडी अथव। तव्हां मिसिस थॉम्सन थी सघो था। सूमर ते पंहिंजे स्कूल वञो त उस्ताद थी न वञिजो, माइट थी वञिजो, जेको सदाईं उस्ताद थी सघे, जेको अहिड़नि ॿारनि जी हयातीअ में अहम मोड़ बणिजी सघे। एहसासनि ते ख़राश आई हुजे त मां माफ़ी चाहियां थो। करीम रब मां खे दामे दरमे कर में सुखाने सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।